हेॾा ॿुधो था? हाँ चओ चओ न। मां पई चवां त जीवन हाणे ट्रेनिंग तो मोटणो आहे, छो न उन लाइ को सुठो घर ॻोल्हे रखूं, जीअं अचे त शादी करायूं। तुझे मस्त अदाउन ते थियो मां फिदा, तू छो थी करी मूंखे पाण खां जुदा। तुझे मस्त अदाउन ते थियो मां फिदा, तू छो थी करी मूंखे पाण खां जुदा। हेॾा ॿुधो था, दादा खे रिटायरमेंट खां पोइ अटकल घणा पैसा मिलंदा? अरे चरी, रिटायरमेंट खां पोइ पैसा थोड़ी मिलंदा आहिनि। छा चयव, पैसा न मिलंदा? नोट मिलंदा आहिनि, नोट। ॾिसी ज़ाल बि मूंखे खाए थी तीसा, जॾहिं हूअ ॾिसे थी मुंहिंजा ख़ाली खीसा। चाहे जी तलब सताए जॾहिं बि थी मूंखे, चाहे जी तलब सताए जॾहिं बि थी मूंखे, हिकु कोप बि हूअ ॾे नथी काड़े जॾहिं खां बुढ़ापो। मूंखे बिल्कुल भी सुठो नथो लगे त मां दादा खां पैसा घुरा। त रहो हिन घर में, ही बि छा घर आहे? ही शोकेस त ॾिसो, ही सोफा ॾिसो, किचन त ॾिसो। काम्या बस कर बाबा, बस कर। पुट, पंहिंजे पीउ जो ख्याल रखजांइ। तोखे त ख़बर आहे तुंहिंजे पीउ केतिरी मेहनत सां ही घर ठाहियो आहे। नौकरीअ सां गॾोगॾु कंप्यूटर रिपेयरिंग करे पंहिंजो ही अजो ठाहियो अथई।